अमा तव्हांजो नालो छा आहे? हीअ जेका क़त्ल थी आहे बाबरा, तव्हां हुन छा लॻो? किथां जा आहियो तव्हां असल में? सेवण मां आहियो हींअर तव्हां? अच्छा, घणा साल थिया हुआ छोकिरे शादी खे? 5 साल हा न मोर। हाँ 5 साल। हाँ 5 साल। अच्छा 5 साल थिया शादी खे? रोज़ चवंदो हुअसि। अच्छा। ऐं कोन मानी बानी कोन ॾींदो हुअसि, कुझु कोन, जुती बि वठी कोन ॾींदो हुअसि, कपिड़ा बि कोन वठी ॾींदो हुअसि। ऐं ॿी धीअ हुयसि, हिन जी अॻु में शादी थियल हुई, पोइ वरी ॼण ॿी शादी करे मांसि, त हिन जो वालिद साहिबु कोन हो घर, सहूदीअ हो। पोइ मिटी मूं कई हुई, मां घर ॾिसण आयसि, पाण खे 6 ॿार हुअसि, 3 ॿार लिकाए छॾिया हुई, 3 ॿार कढिया हुई, ज़ुल्म करे ऐं रोज़ मारूं ॾींदो हुअसि, रोज़ ज़ुल्म कंदो हुअसि, मानी कोन ॾींदो हुअसि, फिर कोन हुअसि। ऐं मां फिरियाद ॾियां, जिथे किथे मां हलंदसि, मुंहिंजी धीअ आहे, 7 गोलियूं आहिनि, बेगुनाह न इतलाह बि कोन कयईं। ऐं दाद फिरियाद बि असांजो हिते वठनि ई नथा, सुबुह खां वठी हाणे लाश नथा ॾियनि। मां मस्जिद जे दर ते वेठी आहियां, ऐं हीउ भाउ अथसि मुंहिंजो महबूब साहिबु, मुंहिंजो घर वारो आहे, सो ग़रीब मोमिन, अहिड़ो मोमिन। ऐं बनी अलाए केतिरी हुअसि, त मानी खाइण कोन ॾींदो हुअसि, ड्रगड़ी वरी अॻु जाई अला लिकाए रखंदी हुई, त मां ॼांसि ड्रगड़ी अॻु जाई थी हुई, उहा बि हुन सां गॾु रहंदी हुई, हिते रहंदी हुई? हा उते। पोइ 10 ॾींहं थिया अथसि त कढी छॾियईंसि, त तूं भड़वत थी करीसि, हेॾड़ी आहे हेॾड़ी। अच्छा, चयईंसि तूं भड़वत थी करीसि। हा सर, मां हुनजो पीउ आहियां। जी नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो महबूब अली बुर्दी आहे। असां करमपुर में वेठा आहियूं, तालको सेवण असांजो। सही। ज़िलो जाम शुरू आहे, उते वेठा हुआसीं, उते रहाको आहियूं। उन्हनि ही आया असां वठण जे लाइ, असां शादी करे आया। शादी थिए खां पोइ हिन टाइम ते हली हली हुन सां ज़ुल्म करणु शुरू कया, एतिरे क़दुरु जो असीं वठी वियासीं 1 चकर 2 चकर। पोइ बि हीउ भाउ आयो, जिन असांजी मिट्री कराई, उन असां सां गॾिजी अची हितां नियाणियूं वठी विया हलिया। उन खां पोइ कंहिं मिट्री तव्हां सां गॾिजी कराई? असांजा किथां जा आहिनि उहे? अच्छा, उन्हनि मिट्री कराई तव्हां? असांजी मिट्री कराई, मुंहिंजी नियाणी हुई, उन्हनि ॾियारी। पोइ असां ते ॾियारी पर हुननि क़िस्म क़िस्मनि जा हुन ज़ुल्म करण लॻा। पोइ तव्हांखे हिन ज़ुल्मनि जी ख़बर कोन हुई? ख़बर हुई साईं, असांखे ख़बर हुई, असां बि कावड़ा वठी ईंदासीं, उन खां पोइ बि हो जेको ज़ुल्म कंदा हो। अच्छा, केरु असांजो कोन ॿुधंदो, पछाड़ी एतिरे क़दुरु असां खां धोखा ॾे हो वठी विया हलिया। जे करे असांखे इहा ख़बर हुजे त हीअ मारनि था, हिननि जी चालाकी आहे, त असीं ख़ुदा जो कसम नियाणियूं कोन केरु कढी ॾींदा, त वञी मारियो। अच्छा, कॾहिं वठी विया आहिनि, केतिरे अरसे में? महीनो ॾेढ थींदो, राति जो 3 बजे आया। वठी आयासीं राति जो 3 बजे आया, 2 भाइर शेर ऐं ज़फर, जिन असांजी मिट्री कराई, ओही वरी आया। ख़र्च पाणी सभु कुझु ॾींदासीं, उन खां बावजूदि बि अहिड़ा हिनखे ज़ुल्म कयूं, मानी बंदि कयूंसीं, पाणी बंदि कयूं ॿाहिरि।